ज़िले काउंसल सखर पारां IBA यूनिवर्सिटी सखर इंतजामिया के गडियल सहकार सां सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि ख़ास करे सखर ज़िले की बासलाहियत शागिर्दनि लाइ CSS की तैयारी ऐं स्कॉलरशिप ॾियण जो मुआहिदो कयो वियो। IBA यूनिवर्सिटी सखर में एक शानदार तकरीब कोठाई वई। तकरीब जो मेहमान ख़ास ज़िले काउंसल सखर जो चेयरमैन सैयद कुबेर हैदर शाह हो। जॾहिं त ॿियनि महिमाननि में कमिश्नर सखर फयाज़ हुसैन अब्बासी, VC IBA प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद आसिफ शेख, डिप्टी कमिश्नर सखर मोहम्मद बख्श धारेजो, प्रोफेसर डॉक्टर अल्ताफ सखर चैम्बर्स ऑफ कॉमर्स जे सदर बिलाल वकार खान, प्रोफेसर गुलाम हुसैन मंगणहार, प्रोफेसर मदद अली शाह, अगुणो ज़िले चेयरमैन सखर सरदार तकी खान धारेजो, आसिफ अली मार ऐं ॿियनि सियासी समाजी शख़्सियतुनि शिरकत कई। तकरीब के ख़िताब कंदे ऐं बाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़िले काउंसल सखर जे चेयरमैन सैयद कुबेर हैदर शाह IBA यूनिवर्सिटी सखर जी ख़िदमतुनि खे साराहींदे चयो त मौजूदा दौर में IBA यूनिवर्सिटी वाहिद इदारो आहे जंहिं जे फाउंडर निसार अहमद सिद्दीकी मरहूम उत्तर सिंध में शागिर्दनि खे मयारी आला तालीम ॾियण लाइ IBA जो बुनियाद रखियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।